नई वीडियो से हाज़िर आहियां मुमताज़ बुखारी। नाविल ते पंहिंजी गुफ़्तगू हलंदड़ आहे। अॼु पाण हिन वीडियो में ॻाल्हि ॿोल कंदासूं नाविल जे पासनि अंसरनि ते, यानी कि एलिमेंट्स या एस्पेक्ट्स। ई.एम. फास्टर उनखे एस्पेक्ट चयो आहे त उहे अफ़सानी अदब में बेतक़रीबन साॻिया हूंदा आहिनि, जीअं ड्रामे में हूंदा आहिनि, जीअं कहाणी में हूंदा आहिनि, पर कंहिं में थोरा मुख़्तलिफ़ बि हूंदा आहिनि। पर अफ़सानी अदब जा मुख्य जेके अंसर हूंदा आहिनि उहे लॻभॻि साॻिया हूंदा आहिनि। उनखे घणी ड्रेग में वञण बजाए पाण हिते थोरो मुख़्तसर अंदाज़ में हीअ वीडियो कंदे मां तव्हांखे उन जा जेके मुख्य अंसर आहिनि, ईअं त ड्रेग घणी आहे पर मुख्य जेके लाज़मी हूंदा आहिनि, जंहिंखां सवाइ तव्हां नाविल खे न लिखी सघो था, न नाविल खे सही सम्झी सघो था, न नाविल खे तव्हां सही पढ़ी सघो था, उहे ॿुधाईंदुसि। उनमें नंबर 1 ते जेको आहे उहो आहे मौज़ू। छो त कंहिं बि नाविल जो या कंहिं अफ़सानी अदब जो लाज़मी तौर ते हिकु मौज़ू हूंदो आहे। जीअं प्यार कहाणी ते हुजे, समाजी नाविल हुजे, जासूसी मौज़ू हूंदो आहे, या जेको आहे जंगी मौज़ू हूंदो आहे। ईअं मुख़्तलिफ़ मौज़ू थींदा आहिनि। पाण मौज़ूअनि ते त वरी अलॻि ईंदासीं, पर हिन वक़्तु उहो हिकिड़े अंसर तौरु उनजी अहमियत हूंदी आहे। त हिकिड़ो मौज़ू हूंदो आहे नाविल जो, त तव्हां जॾहिं पढ़ंदा आहियो त उहो तव्हांखे लॻंदो आहे त तव्हां हिन मौज़ूअ जे नाविल खे पढ़ी रहिया आहियो। जंहिंमें को नफ़्सियाती मामिलो हूंदो आहे त नफ़्सियाती नाविल हूंदो आहे, त उहो तव्हां पढ़ंदा आहियो। इन खां पोइ जेको ॿियो अहम अचे पियो हिन जो अंसुर, उहो उनजी कहाणी हूंदी आहे। त बुनियादी तौर ते नाविल जी उहा तव्हां कहाणी हिकिड़ी सोचींदा आहियो, या जेके राइटर आहिनि उहे लिखंदा आहिनि त हीअ हिन जी कहाणी आहे नाविल जी। उहो कहाणी में छा हूंदो आहे त उन नाविल में को अहिड़ो वाक़ियो हूंदो आहे जंहिं वाक़े ते जेको आहे उहा कहाणी उन में शामिलु हूंदी आहे, जंहिं ते नाविल जी अदावत थींदी आहे। पर उन कहाणी सां गॾु जंहिंमें तमामु घणी बारीकी आहे, तमामु घणो हिकिड़ो नंढिड़ो फ़र्क़ु आहे, उहो आहे प्लाट। उन कहाणी मां ई उहो प्लाट जुड़ंदो आहे, यानी उन में उहो वाक़ियो शामिलु थींदो आहे। जॾहिं कहाणी में को सबबु जेको शामिलु थींदो आहे त पोइ उहो प्लाट बणिजी वेंदो आहे। उन हवाले सां मां बि हिते जेको सवलो कंदे ई.एम. फास्टर जो हिकिड़ो मिसाल ॾींदुसि। जीअं ई.एम. फास्टर कहाणी ऐं प्लाट खे सम्झाईंदे इहो ॿुधाए पियो त मिसाल कहाणी आहे त हिकिड़ी राणी फौत थी वई ऐं उनजी जाइ ते उनजो मुड़ुसु बादशाह थी वियो। हीअ हिकिड़ी कहाणी आहे। हाणे जॾहिं हिनखे प्लाट में तब्दील कबो त राणीअ जे कंहिं बि सबब जे करे उहो क़तल थी, या का बीमारी थी, या ज़हर ॾिनो वियो, उनजे करे मरी वई, ऐं उनखां पोइ उनजो बादशाह जेको आहे उनजो पुटु मुड़ुसु या उनखां पोइ जेको सेकेंड ते हूंदो उहो थी वियो। माना हीअ हिकिड़ो प्लाट तय थियो, माना हिकु को सबबु बणियो उन कहाणी में, ऐं उनखां पोइ उन ई ते उहो सॼो नाविल जेको आहे उहो निटिंग थींदी आहे, उनजी उणत थींदी आहे, उनजो बुनियादु पियो पंहिंजो उन ते कहाणी ते। कहाणी खां पोइ उनजी जेको ओसारी जेकी शुरू थींदी उहो प्लाट जॾहिं जुड़ियो, प्लाट खां पोइ जेके आहिनि उहो नाविल जी उणत शुरू थींदी, त नाविल उहो अॻिते हलंदो। इन करे कहाणी ऐं प्लाट इन में तमामु घणी बारीकी बि हूंदी आहे, वाज़े बारीकी बि आहे ऐं सम्झण वारी बारीकी बि आहे। सो प्लाट ऐं कहाणी नाविल जो हिकिड़ो ॿियो अहम अंसुर या पासो आहिनि। हाणे हुन खां पोइ वरी अचूं था त ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां नाविल हूंदो त उन में किरदार लाज़मी हूंदा आहिनि। जीअं मिसाल हाणे मूं बादशाह जो या राणी जो ज़िक्र कयो त उन में किरदार आहिनि। हाणे उहे किरदार जेके आहिनि उहे कहाणी खे अॻिते वधाइनि था, उहे वरी उन कहाणी खे प्लाट जी शिकिल ॾियनि था, उन प्लाट में वरी वाक़िया शामिलु थियनि था, ऐं उहे इहे किरदार जेके आहिनि उन कहाणी खे उन प्लाट खे अॻिते खणी नाविल खे वधाईंदा था वञनि। हाणे हिते नाविल नगार जी जेकी तमामु घणी ख़ूबसूरती वारी ॻाल्हि उहा हूंदी आहे, आर्ट जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त उहो उन किरदारनि खे, उनजी किरदार निगारी अहिड़ी करे जो लॻे त हीअ किरदार वाक़ई असां ॼण पाण थी विया आहियूं। हाणे किरदार निगारी नाविल में तमामु अहम हूंदी आहे। किरदार निगारी में जेको नाविल निगार आहे उहो किरदार जे मिज़ाज खे, किरदार जी ॿोली खे, किरदार जंहिं लेवल जो, जंहिं कैटेगरी जो हूंदो आहे, अमीर आहे, ग़रीब आहे, मज़दूर आहे, पोरेत आहे, उन खे उन जी आदतुनि, उन जी ॿोली आधार उहो जेको नाविल निगार में पेश कंदो आहे, इनखे किरदार निगारी चयो वेंदो आहे, या उहो जेको एस्पेक्ट या एलिमेंट हूंदो आहे उनजो किरदार वारो, उहो उन में नाविल में अहम हूंदो आहे। सो किरदार खां सवाइ जेको पाण अॻिते ॾिसंदासीं, जॾहिं किरदारु हूंदो त पोइ उन सां गॾु ॿी अहम जेकी ॻाल्हि जुड़ियल हूंदी, जेकी मूं थोरी सवेर बि कई, त किरदार जो हिकिड़ो ॻाल्हाइण जो अंदाज़ आहे। जेकॾहिं मज़दूर आहे, मज़दूर कहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो,
जेकॾहिं को ऑफिसर आहे कहिड़ी ॿोली थो ॻाल्हाए, को वॾो माण्हू सभु हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, मक़सदु हुनजो स्टेटस जेकड़ो मुख़्तलिफ़ आहे उहो कीअं थो ॻाल्हाए। या पाण सिंध में जीअं हिकिड़ो थरी आहे, थरी हुनजो लहजो कीअं हुजणु घुरिजे, हुनजा लफ़्ज़नि जी चूंड, लाड़ी जेको आहे बदीन वारे जे लफ़्ज़नि जी चूंड, उत्तर सिंध जे पासे जेको आहे ॿोली जो जेको हुनजो किरदार जो जेको ॻाल्हाइण वारो अंदाज़ हूंदो हिकु ई हो। ऐं उन सां गॾु जेको राइटर आहे, लेखक आहे, उनजो बयानु हूंदो आहे, त उहो माहौल खे, कहाणी खे, प्लॉट खे उहो जीअं जीअं अॻिते खणी थो वञे त उन बयान में बि उन ॿोली जो इस्तेमालु थींदो आहे। उन ॿोली में तव्हां कहिड़ा लफ़्ज़ चूंडियो था, तव्हां कहिड़ा इस्तिलाह आणियो था, उन ॿोली में ॾुखियनि लफ़्ज़नि जो इस्तेमालु था कयो, सवलनि लफ़्ज़नि जो इस्तेमालु था कयो, ऐं उन ॿोली जो सिटराव तव्हां कहिड़े नमूने रखो था। इहो जेको इनखे असीं चवंदा आहियूं असलूब, या अंग्रेज़ी में उनखे चयो वेंदो आहे स्टाइल। माना असलूबियत जेकी आहे उहा पढ़ंदड़ लाइ अहम हूंदी आहे, छो त उनखे उहे जेको राइटर जेको बयानु कंदो आहे नाविल खे, त उहो उनजो स्टाइल, उहो उनजी इहा असलूबियत हूंदी आहे जेका उनजे समूरे नाविल जे फ़न खे निखारे छॾींदी आहे। छो त बयानु बि उन में असलूबियत में ईंदो आहे, ऐं उनखां सवाइ किरदार जा जेके लहजा आहिनि, अंदाज़ आहे, ऐं उन जो जेको ज़हनी ज़ाहिर आहे, हिकिड़ो जेकॾहिं फिलोसोफर आहे त फिलोसोफर लाइ कहिड़ा लफ़्ज़ थी सघनि था, उनजी कहिड़ी चूंड, हिकिड़ो पोरेत जी कहिड़ो लहजो ऐं कहिड़ो अंदाज़ थी सघे थो। वरी जेको राइटर आहे, जेकॾहिं किरदार निगारी डायलॉग में न आहे, बयानिया अंदाज़ में आहे, त उहो उन्हनि जी वरी चूंड कीअं थो करे, उन्हनि खे कीअं बयानु करे थो, त हीअ असलूब स्टाइल उनखे चयो वेंदो आहे, जेको नाविल में तमामु अहम हैसियत रखंदो हूंदो आहे। हाणे असलूब खां पोइ पाण ॾिसंदासीं त जेको अचे थो बयानु, जंहिंजो मां तव्हांखे ज़िक्र स्टाइल ऐं असलूबियत में ॿुधायो। हाणे बयानु छा आहे, जंहिंखे अंग्रेज़ी में नैरेटिव चवंदा आहिनि। बयानु इहो आहे त जेको राइटर, लेखक, नाविल निगार आहे, उहो नाविल खे जंहिं पंहिंजे अंदाज़ सां बयानु करे थो, उन ई खे उहो बयानु चइबो। हिकिड़ा आहिनि जेके फ़र्ज़ु कयो उनखे पहिरें फर्स्ट पर्सन या ज़मीर मुतकलम में चवनि था, हिकिड़ा जेके आहिनि उनखे जेको आहे ज़मीर ग़ाइब वसीले उनखे बयानु कनि था, हिकिड़ा जेके आहिनि उनखे मोनोलॉग जेको आहे पाण ॻाल्हाइण वारे अंदाज़ में जेको आहे उहो बयानु कनि था। त हीउ उहो बयानु हूंदो आहे, ऐं उहो नाविल खे उन ई अंदाज़ में खणी वञणु। हाणे त वरी जेको पोस्ट मॉडर्निज़म में असां ॾिसूं था त बयानु बि हिकिड़ो उनजो मेटाफिक्शन हिकिड़ो उन में अची थो वञे। माना बयानु बि तव्हां मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ करे था वञो, किथे कैरेक्टर हाज़ुर आहे, किथे कैरेक्टर ग़ाइबु आहे, किथे ज़मीर मुतकलम में आहे, किथे जेको आहे रुॻो लेखक जेको आहे उनखे बयानु करे थो, किथे वरी उहो दास्तान वारो जेको आहे उहो अंदाज़ इख़्तियार करे थो वञे। त हीउ बयानु हूंदो आहे जेको नाविल में अहम उनजी जेको आहे अहमियत हूंदी आहे। उनखां पोइ वरी जॾहिं असां वेंदासीं सेटिंग में, सेटिंग माना जंहिंखे पाण माहौल निगारी बि चई सघूं था। मिसाल नाविल में किरदारनि सां वाक़िया जेके पेश अचनि था, उहे कहिड़ी जाइ ते अचनि था, कमरे में अचनि था, कमरे खां ॿाहिरि विरांडे में अचनि था, वणनि जे हेठां अचनि था, दरिया में, समुंड में, उन्हनि जा जेके ज़िकिर ईंदा, कहिड़े शहर में, कहिड़े ॻोठ में, कहिड़े माहौल में उहे जेके आहिनि सभु जेके आहिनि किरदार आहिनि या जेको बयानु उहो जेको राइटर पेश करे थो, त उहो उनखे पाण उनजो जेको आहे सेटिंग या वरी पाण उनखे माहौल निगारी बि चऊं था। छो त इहा बि हिकिड़ी अहम हूंदी आहे नरेशन में, नरेशन में बि अहम हूंदो आहे, ऐं किरदार खे सपोर्ट करण जे लाइ बि उनजी तमामु घणी अहमियत हूंदी आहे। हाणे बुनियादी तौर ते त नाविल जा पाण जेकॾहिं ॾिसूं त इहे जेके आहिनि मुख्य जेके आहिनि पासा आहिनि या मुख्य जेके आहिनि अंसुर आहिनि। सो ही हुआ नाविल जा अंसुर ऐं पासा त जेके असां हिते बयानु कयासीं। पर इन्हनि में जेके मिसाल आहिनि उहे मां वरी जॾहिं अफ़सानी अदब जो जेको कहाणी ते ऐं अफ़सानी अदब जे ॿियनि पासनि ते अचिबो त पोइ उन में मां तव्हांखे सिंधी नाविल ऐं इन्हनि मां बि मिसाल ॾींदुसि त इन्हनि जा सिंधी नाविलनि में ऐं सिंधी अदब में जा मिसाल कहिड़ा आहिनि, कहाणियुनि जा बि ॾींदासीं, ड्रामे जा बि ॾींदासीं। ऐं उनखां सवाइ इन जे करे फ़िलहालु सिर्फ़ु इहो हिन जेको वीडियो में तव्हांखे सिर्फ़ु इहो सम्झाइणो त हीअ अंसुर जा कहिड़ा आहिनि। ऐं उनखां पोइ वरी जेको ॿियो जेको पंहिंजो मरहलो ईंदो उन अफ़सानी अदब में मजमूई वारे में अचण खां अॻु में पाण उनमें नाविल जा जेके मौज़ू आहिनि उहे असां वटि दुनिया में कहिड़ा आहिनि ख़ासि तौर ते, ऐं सिंध में जेके आहिनि उहे कहिड़ा लिखिया था वञनि, पाण उन्हनि ते ॻाल्हाईंदासूं। हिन वक़्तु ॾींदा मूंखे इजाज़त, हिन वीडियो जे हवाले सां पंहिंजा यकीनन मूंखे राय कमेंट्स वसीले ॾींदा त मां यकीनन पंहिंजे हिननि ईंदड़ वीडियोज़ में सुधारो बि आणींदुसि, ऐं तव्हां जेको चाहियो था, तव्हांजी जेकी ख़्वाहिश आहे उहो बि बयानु कंदा, जीअं पाण हिन सिलसिले खे अॻिते वधाईंदा हलूं।